नाज़िन मौसमियात जे माहिर डॉक्टर अब्दुल क़यूम भुट्टो चयो आहे त सामूंडी तूफ़ान बाइपर जो आहे कराची जे वेझो ज़रूर आहे, पर तूफ़ान ठटे ऐं बदीन जी सामूंडी पटीअ खे घणो मुतासिर करे सघे थो। आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मौसमियात सिंध जे अॻूणे डायरेक्टर जनरल चयो त पाकिस्तान जो मौसमी तब्दीलियुनि ऐं माहौल में ख़राबीअ में एॾो वॾो किरदारु नाहे जेतिरो इहो मुतासिर थी रहियो आहे। मेनली ही जो अर्बन सी में मौजूद जो साइक्लोन है बाइपर जो है यो गुज़िर हफ़्ते का वठी इंटेंसिफाई थे तो पियो ऐं हाणे बि अर्बन सी में मौजूद है। हिन जो शुरू का वठी जो ट्रैक है वो अनसर्टन रहियो है, यानी जो आम तौर ते जो साइक्लोन हूंदा उन जी असां प्रिडिक्शन करे छॾींदा आहियूं त हिन तरफ़ वेंदो या हिन तरफ़। ही अजीब क़िस्म जो साइक्लोन है जो ॿ दफ़ा हुन ट्रैक मटायो है, टियों दफ़ो ट्रैक अञा एक्सपेक्टेड भी है। पहिरियों हिन जो रुख नॉर्थ ऐं नॉर्थ वेस्ट तरफ़ हुयो, ओमान जे तरफ़, जेको हाणे चेंज थी नॉर्थ ॾे हलणु शुरू थियो आहे, जेको एक्सपेक्टेड आहे नॉर्थ ईस्ट जी तरफ़। हाणे नॉर्थ ईस्ट जी तरफ़ हिंदुस्तान जा गुजरात वारा गुजरात कोस्ट ऐं असांजो रण ऑफ कच्छ, थरपारकर, बदीन, ठट्टो, मीरपुर ख़ास, कराची ताईं इन जो असरु थी सघे थो। पर मेनली जेका हिन जी हिटिंग थींदी आहे, हिन जो लैंडफॉल थींदो, उहो रण कच्छ ऐं गुजरात जेके विच ते पॉइंट ॾसनि था। क्लाइमेट चेंज जो त हिकिड़ो वसी टॉपिक आहे जेको हिते कवर नथो करे सघिजे, जंहिंमें हिकिड़ो कुदरती क्लाइमेट चेंज बि आहे, नेचुरल क्लाइमेट चेंज। जीअं ई धरती पैदा थी आहे त हुन में ऐं जीअं ई एटमॉस्फेयर उते पैदा थियो आहे त उन में चेंजिंग थींदियूं रहियूं आहिनि। असां पुराणे ज़माने खां वठी ॾिसूं, जेकॾहिं अरबे साल पहिरियों खां, त धरती रहण जे लाइ कोन हुई। जेकॾहिं धरती रहण जे लाइक़ु थी आहे त उहा क्लाइमेट चेंज जे करे ई थी आहे। आहिस्ते आहिस्ते चेंज थींदी थींदी एतिरी मॉडरेट थी आहे जो इंसानु उन में रही सघे थो। इहा नेचुरल क्लाइमेट चेंज आहे। हाणे जेका मौजूदु जेका क्लाइमेट चेंज आहे उन में जेको इम्पैक्ट ॾेखारिजे थो, उन में असांजो वरी पंहिंजो मैन मेड क्लाइमेट चेंज, या इनखे चवनि था साइंसी ॿोली में एंथ्रोपोजेनिक क्लाइमेट चेंज, उन जो बि घणो इम्पैक्ट थियो आहे। ऐं उन में वरी जेकॾहिं ॾिठो वञे त असां जेके ग्रीन हाउस गैसिस आहिनि उहे जेके असां घणियूं इमिट कयूं था ऐं एटमॉस्फेयर में शामिलु कयूं था, त उते जेके मौजूदु गैसूं आहिनि उहे वार्म अप थियनि थियूं, जंहिंजे करे ग्लोबल वार्मिंग जो नालो ॾियनि था उनखे। ऐं ग्लोबल वार्मिंग जे करे ई क्लाइमेट चेंज थिए थी पई। हाणे हिकिड़ो जेकॾहिं को हिसो धरतीअ जो गरम थिए थो त मेन उहो ई सबबु आहे जो उते वारी जेका हवा आहे उहा हल्की थी मथे थी वेंदी आहे ऐं उते साइंटिफिक प्रोसेस आहे त उते हिकिड़ो वैक्यूम थींदो आहे जेके असां लो प्रेशर एरिया हूं। जेकॾहिं उहो घणो जेकॾहिं उहो गरम थिए थो त ज़ाहिर आहे त उते हवा उहो ॿियो इम्पैक्ट ॾेखारींदी। कंहिं चयो त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू माचिस जी तीली बि ॿारे थो त उहो बि उन में हिकिड़ी इज़ाफ़ो करे थो गर्मीअ जो। पर मजमूई तौर ते असां वटि जेके दुनिया लेवल ते जेके उथल पुथल थियनि थियूं, इंडस्ट्रीज़ आहिनि या जेका अर्बनाइज़ेशन थिए थी पई, उन में जेके असांजे जेके कार्बन डाइऑक्साइड या ॿियूं गैसूं जेके इमिट थियनि थियूं पयूं, घणी क़दुरु कंट्रीब्यूशन उन जो आहे। जंहिंमें असां फॉसिल फ्यूल बर्निंग चवंदा आहियूं, या उन में कार्बन डाइऑक्साइड, नाइट्रोजन ऑक्साइड या नाइट्रस ऑक्साइड, इहे शयूं असां जॾहिं वॾे पैमाने ते जॾहिं असां उन में एटमॉस्फेयर में शामिलु कयूं था, उन जो इम्पैक्ट थिए थो। बाक़ी लोकल लेवल ते या जेकॾहिं पर्सनल लेवल ते जेकॾहिं माण्हू करे थो त वण वधीक पोखे। तव्हां जेकॾहिं मजमूई तौर ते जेकॾहिं कार्बन एमिशन जी ॻाल्हि कयो था त पाकिस्तान जो बिल्कुलु न हुजण जे बराबरि हिसो आहे, यानी कोई 0.2 आहे या 0.3 आहे, त इहो न हुजण जे बराबरि आहे। जीअं मूं अर्ज़ु कयो त इहो बल्क या वॾे पैमाने ते थींदो आहे। उहे वॾा वॾा इंडस्ट्रीज़, असांजो इंडस्ट्रियलाइज़्ड मुल्क कोन्हे को, इन जे भेट में जेकॾहिं इंडिया आहे, चाइना आहे या ॿिया अमेरिका आहे, त उन्हनि जूं सॼियूं इंडस्ट्रीज़ आहिनि ऐं उन में जेको उहो फॉसिल फ्यूल थिए थो पियो उन जे भेट में, या जेके ऑटोमोबाइल्स आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त जेको शंघाई जो जेको शहर आहे उहो असांजे अधु सिंध जेतिरो त आहे, त उते ज़ाहिर ट्रांसपोर्ट हलंदी हूंदी, उते हिकिड़ो फ्यूल सड़ंदो हूंदो ऐं हिकिड़ो कार्बन एमिशन थींदी हूंदी जेका उन में हवा में शामिलु थिए थी एटमॉस्फेयर में, त हुननि जो हिसो तमामु घणो आहे।